जेका मूं अहां जे आॾो हदीस शरीफ तिलावत कई, जंहिंमें पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सल्ला अलैया मर्रतन वाहिदतन, जंहिंमें मुंहिंजे उम्मतीअ मां मुहम्मद करीम ते हिकु दफ़ो सलात सगोरी पढ़ी, फ़क़द सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रातिन, रब साईं न मुंहिंजे उम्मतीअ ते 10 दफ़ा रहमतां मोकिलींदो आहे। हिकु दफ़ो नबी साईं ते सलात पढ़दे अल्लाह तो ते 10 दफ़ा रहमतां मोकिलींदो। सलात में वॾी रहमता, वॾी बरकता, वॾो सवाबा, वॾियूं नेकियूं हन, घणियूं नेकियूं हन, एतिरियूं जो को गणे त गणे न सघंदो आहे। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मेराज जे रात मां जन्नत जो नज़ारो कयो, ॾिठमि त जन्नत जे कुंड में हिकु मलाक वेठो तो पयो रोए। पोशाकिम जिबरील खां जिबरील, इहो मलाक जन्नत में छो थो रोए? जिबरील अर्ज़ कयो, साईं अव्हां पाण इन सां ॻाल्हायो। नबी साईं फरमान था, उन मलाक सां मां मुहम्मद पाण ॻाल्हायो। ॾे त ख़बर जन्नत में रोए थो, कहिड़ो ॾुख पोतो थी? चवण लॻो, साईं मां ॾुख जे करे नथो रोआं, मां ख़ुशीअ जे करे रोआं थो। साईं जन फरमान था, कहिड़ी ख़ुशी थी? चए थो, साईं ॻाल्हि ॿुधो, रब मूंखे एॾी ताक़त ॾिनी आहे, जेतिरा ज़मीन में वण हन, उन में जेतिरा पन हन, मां ॻणियां त मूंखे ॻणण में देर न लॻंदी आहे। ओ साईं रब एॾी ताक़त ॾिनी थी, जेतिरा आसमान में सितारा हन, मां ॻणियां त मूंखे ॻणण में देर न लॻंदी आहे। रोआं ख़ुशी में न जे करे थो त तुंहिंजो उम्मती तो मुहम्मद करीम ते हिकु दफ़ो सलाह सगोरी पढ़ंदो, रब न तुंहिंजे उम्मतीअ खे एतिरियूं नेकियूं ॾींदो जो मां मलाक क़यामत ताईं ॻणियां त ॻणे न सघंदो आहियां। अमल थोरो पर नेकियूं घणियूं। हिकु दफ़े नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा हैदर कर्रार रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमायो, अली मुर्तज़ा जॾहिं राति जो सुम्हंदो आहे न, 5 अमल करे पोइ सुम्हंदो कर। हज़रत अली साईं अर्ज़ कयो, साईं कहिड़ा 5 अमल? पहिरें नंबर ते फरमायूं, रात जो सुम्हे न 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे पोइ सुम्हंदो कर। साईं ॿियो कहिड़ो अमल कयां? फरमान था, जन्नत जी क़ीमत ॾेई करे रक़म अदा करे पोइ सुम्हंदो कर। साईं टियों कहिड़ो अमल? फरमान था, ॿ ॼणा पाण में विढ़ियल हुजनि, उन्हनि जो सुलह कराए, ख़ैर कराए, ठाह कराए पोइ सुम्हंदो कर। साईं चौथों कहिड़ो अमल? फरमाता, रात में हिकु हज हिकु उमरो करे पोइ सुम्हंदो कर। साईं पंजों कहिड़ो अमल? फरमाता, 10 क़ुरान जा ख़त्म पढ़ी पोइ सुम्हंदो कर। हज़रत अली साईं अर्ज़ कयो, साईं मां त ग़रीब ऐं मिस्कीन आहियां, मां वटि 4000 दीनार किथां ईंदा, मां ख़ैरात कयां? पाण फरमाता, ॾाढो आसान थी। सूरत फातिहा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन खां वठी वलवालीन ताईं 4 दफ़ा पढ़ंदे ॼण तो 4000 दीनार अल्लाह जे नाले ते ख़ैरात कया आहे। पोइ भाइयो अमल कबो न? अलहम्दो ईंदो अथव कि न ईंदो अथव? भला जे करे तव्हांखे नथो अचे त मां थो तव्हांखे पढ़ी ॿुधायां। सूरत फातिहा क़ुरान पाक में मुंड में उते क़ुरान बयान कंदे चए थो, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन
إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين पढ़ दो न बा 4004 दफा पढ़ दीनार अल्लाह जे नाले ते खैरात साईं जन्नत जी कीमत कीअं ॾियां फरमाता 10 दफा मां मोहम्मद करीम ते सलात सगोरी पढ़ंदे ॼण तो जन्नत जी कीमत ॾेई छॾी आहे साईं बजणा रात जो विड़ल किथां ॻोल्हियां वरी ठाव थे न ठसण लाइ न ठहनि फरमाता हे कलमा 10 दफा पढ़दो करे अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल ज़ंबिन व अतूब इलैहि 10 दफा पढ़दे न ॼण तो ॿिन माण्हुनि विलनि जो पाण में ठाह कराए छॾियो आहे साईं रात में हिकु हज उमरो मां कीअं कयां मां अली मदीने में हज उमरो थींदो आहे मक्के में पाण फरमाता टियों कलमो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम 10 दफा पढ़ंदे न ॼण तो रात में हज बि कयो आहे त उमरो बि करे छॾियो आहे से 10 कुरान जा ख़त्म मां कीअं पढ़ां पाण फरमाता 30 दफा सूरत अखलास कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद 30 दफा पढ़दे ॼण तो 10 कुरान जा ख़त्म पढ़िया आहिनि पोइ इहो अमल कबो न किन हिकिड़े कन खां ॿुधी वरी ॿिए खां कढी छॾींदो कुझु अचो त अमल कयो